कारतूस सिंधी होड़े मेंबर साहब तो चे कारतूस सिंधी खुशियां खैरा मेंबर साहब के मुझो नालो भी इलेक्शन में याद अची वियो आहे। कारतूस सिंधी आया आहियूं वोटनि जे लाइ अॻे चकर बि तव्हां असांखे खटरायो हो हिन चकर बि पार तो जेव हींअर ॾिस न इलेक्शन में सभु को सुञाणींदो असांखे इहे हींअर नगर बि खाराईंदो उते वेंदासीं त कूड़ा सचा नाला ॿुधा हींअर त भाऊ भाकुर बि पाईंदो तोड़े केॾी बि किरोना हुई जे उन टाइम ते बि इलेक्शन थिया उन टाइम ते बि भाऊ तव्हां सुञाणियो आहे इहो थोरो मूं ते न कर खुदा करे रुगो मां मेंबर थियां अहिड़ा मोचड़ा ठोकराईंदो मां इहो यादि कंदो न तुंहिंजी गाड़ी मूंखे चङा ई यादि थी अचे न को ॻोठ में को स्कूल तो अहिड़ो को ॾिनो आहे त हिकिड़ी शइ थींदी आहे तो ॾिनी हुजे मूंखे अहिड़ी यार का शइ नज़र कान थी अचे का नाली को गटर या को स्कूल तुंहिंजे पाटोड़े ते बि वोट ॾिना हींअर अचण सां बि कोन था ॼनि हिकिड़ी शइ ॾी आहे त बि सुञाणे विझाई आहे कारतूस सिंधी मेंबर साहब आहे तॾहिं जी इज़त करीस अॻे चकर तो ख़बर न आहे मंडी कुराड़ी तूं गॾे गाॾे ते खणी आए वोट ॾियारण जे लाइ मंटियूं कुराड़ियूं खड़ी तोखे वोट ॾियारिया हाणे न हुयो हिकिड़ो तोजड़े मूं वटि बिल्कुलु हुयो बिल्कुलु मां बाबा काशिफ खान रजेपुरी बंगले अलाए कहिड़ो चवनि पिया मेंबर साहब आहे मां त 10 दफ़ा उते आयो हुउसि हिकिड़ो तोजड़ी सूरत जो मूंखे मिलियो हो मूंखे त सुञाणे ई कोन पियो बाबा हर चकर तव्हां मूंखे वोट ॾींदा आहियो हिन चकर तोखे छा थी वियो आहे यार तोजड़े मूं वटि बिल्कुलु हिकिड़ो हुयो जेके असां वोट ॾिना हर चकर मूंखे तव्हां न्यापे ते वोट ॾींदा आहियो ऐं हिन चकर आयो आहियां त बि वोट नथा ॾियो तव्हां भला असांखे माना का प्रॉपर्टी था सम्झो था त ॿुधो आहे तव्हां वॾनि माण्हुनि लाइ असां टिश्यू पेपर आहियूं जेको भले इलेक्शन जे हिकिड़े ॾींहुं यूज़ कंदा आहियो पोइ फिटी करे छॾींदा आहियो हर दफ़ा ते यार मां मेंबर थियो आहियां अॼु वरी मूंखे सुञाणे कोन थो तव्हां सुञाणियोसि था भला तव्हां सुञाणींदा हूंदो त कारतूस सिंधी बाबा कोन थो सुञाणे मां बि चवां त मां सुञाणियासि कादन जी बाबा जंहिंमहिल मां इक़्तिदार में आयुसि न इन कारे पाड़े खां मां पाणे पलांद वठंदुसि फिलहाल तूं छा कंदे रात में हुई था कढायूं से शाबाश